गो। हाणे रोई को थी तो पंहिंजो पाण सां दुश्मनी कई आहे। मैं कंहिंजो बि ॾोह कोन्हे। पंहिंजी वॾी जो वेद न त बि अम्मा तोखे भी मुते विसाह कोने। हाँ विसाह हाणे तकड़ में तू कुछ खाई उठ। ये न थे पिणे या हाशिम अची वञे। खा पिणे सख्ती सां चयो आहे जेसी ताणी कुछ न ॿुधाए न इनके खाइण पीअण लाइ कुछ भी न ॾिजो। तू खा। हाँ तो पोइ अम्मा मुखे भुख मरण दे। ॾिस धीअ सच ॻाल्हाइण में तुंहिंजो पंहिंजो फ़ाइदो आहे। हाँ हुन छोकिरे सां तुंहिंजी शादी कराइण लाइ पिणे खे राज़ी करे वठंदसि। हाँ राज़ी करे वठंदीसांसि। हिते माण्हू चोर सां गॾु ॿियो आहे। इहो पहिरों हुन जो आहे। उन जेको गॾु अथसि गॾु पक। हा अॼु न के थो सम्झे। पोइ हिते पहिरों खणी ॾिसो ये ॿियो हमरा किथे लिकियलु हुयो। बाबा हाशिम पाण ने हिते वेठा फेरियूं खाईंदासूं त चोर वेंदा निकिरी। हिते उठ पी वेठल हो हुन ते चढ़ी भॻान। ॻाल्हि तूं सही थो चईं। वाक़ई उठ वेठल आहे। पहिरों मुठ जो आहे। आओ अबा हाणे उठ जा पेर खणी अॻिते वधो त अवेर न थी वञे। अदा गुलाम कादर हाणे सॼो बार तुंहिंजे कुल्हनि ते आहे। चोर असांखे कंहिं बि हालत में छले ॾे।
बस इहो त तो कम भलो कयो। हाणे जॾहिं छोरो चोरीअ में फसंदो संदसि पिणस हाफिज़ मोहम्मद सावण फ़कीर मुंहिंजे दर ते अची एलाज़ ऐं मिंथू कंदो पुट खे बचाइण लाइ। फासंदो छा ठातो समझो बाबा साईं, हींअर वञी ॿाहिरि ॻोठ खे घेरियो हूंदो। पर ॿुध, तो त चयो हो त बादल ते संदसि नेकोकार पीउ जो वॾो असर आहे ऐं हू कंहिं बि बुरे फेल में पवण वारो न आहे। पोइ हू तोसां चोरीअ ते कीअं हलियो? हू मूंसां गॾु न हलियो बाबा साईं, पर आऊं गॾिजी वियोसि हुन सां। हाणे इहे गुज़ार तूं न ॾे सालिह, ॻाल्हि कर सिधी ऐं साफ़। मिजाज जो मामलो आहे साईं। आगे हाजी अलालनि जी धीउ सां बादल जी दिलि आहे। सो आऊं अक्सर दोस्ती में रखवाली लाइ हुन सां गॾु वेंदो आहियां। राति उते मूंखे अव्हां जी ॻाल्हि यादि आई। सोचियुमि ॿीहर अहिड़ो वज मिले अलाए न मिले। मोहम्मद सालिह, छोरी त तुंहिंजी ॾिठल हूंदी, कीअं मलूक आहे न? असुल ॻाल्हि ई न पुछो बाबा साईं, हू बहू चंड जो टुकड़ो आहे। अच्छी अहिड़ी जे पाणी पीए ॻिचीअ मां साम्हूं पियो नज़र अचे। अखियूं हरणनि जहिड़ियूं, मोरनि जहिड़ी चाल, जंहिंखे अख खणी ॾिसे पत्थर करे छॾे। बाबा साईं, मूंखे त हुन जी वाखाण लाइ वधीक अखर कोन मिलिया। अवामी भली पेरा भेटी करायो, मुंहिंजे ॻोठ जा माण्हू हाज़िर आहिनि। इहा कोठो महिनत कराई काका सावड़, पेर सिधा तुंहिंजे घर में अची खुटा माठड़ी करे चोर ॿाहिरि कढी ॾे। मुंहिंजे घर में त बा मुंहिंजे पुट खां सवाइ ॿियो केरु न आयो आहे। राति बादल शहर में कंहिं शादीअ में वियो, उतां फजर महिल मोटियो आहे। हा, पर हुन सां गॾु धणीअ जो छोकिरो साले बि हो। हिन जो पेर मूं ॾिसंदे ई सुञाणे वरितो, पर कंहिंखे ॿुधायो कोन। तरसो आसिम पुलिस चाहण वियो आहे, उहा पाण अची चोर ॻोल्हे हथ कंदी। ऐं बादल खे सॾियां थो, हुन जो पेर भेटे ॾिसो। जेकॾहिं उॾो ई निकितो त आऊं हुन जो धणी न आहियां। अब तूं घरां बादल खे त वठी अच। सुमन दे मलूका, उथी मथे ॿाहिरि कारे डांदना धणी आया अथई, तिन खे वञी मुंहुं ॾे। अबे तोखे केतिरी दफ़ा समझायो त हिन मोहन चोरनि सां न घुम, पर तूं मुड़े कोन। तो साले खे अबे खां वधीक मिठो कयो। थियो छा आहे अदी? राति जिन जी चोरी करे आया आहियो, उहे माण्हू दर ते बीठा आहिनि ऐं पुलिस बि आई आहे। आऊं रुला थी बादल, मुंहिंजे भाउ मूंखे मारे छॾींदो।
तोखे हुनजी कावड़ जी ख़बर नाहे। ॾिठे मां बि ॾिसजे हाजी। जेको ॾिठो अथम इहो ॾिसण खां अगाऊ मरी छो न वियुसि। ख़ुदा शर कंहिं दुश्मन ते बि इहो वक़्तु न आणे सुखां। मूं त घणी लालचूं ॾिनियूं आहिनि, पर नींगरी हर हर हिकिड़ी ॻाल्हि करे थी, किनी कोन आहियां। कूड़ थी ॻाल्हाए। तू शुक्र कर जो इज्जत तां पर्दो लाहे खड़ियो। अॻिते बि ठकण हार ठक रखंदो हाजी। तूं दिलगीर न थी। अल्लाह साईं जी मेहर इहा थी जो ॻोठ वारा उन कंडीअ तरफ़ कोन विया, न त हाणे त उन जाइ तां धण खे फेरो ॾियारे पेर राहे आयो आहियां। पर हाजी हाशिम के इहो न ॿुधाइजे किथे कावड़ में अची भेण खे मारे न विझे। छा तू चवी हाजी? खोलिया दर। सुखा हिनखे चओ त माठ करे। हाणे हिन जा ॻोढ़ा ॾिसी मुंहिंजी दिलि नरम कोन थींदी ऐं हुनखे चओ त हू मुंहिंजे लाइ मरी चुकी आहे ऐं मूंखे पाण लाइ मोह समझे। अड़े उन पीउ जो जीअण कहिड़ो जीअण जंहिंजी जवान न्याणी पीउ जे पग जो लिहाज़ न करे। दिल त चवे थी उनखे मारिया या पाण वरी खूह में टपो ॾियां। पर छा करियां, रब जे कहर खां डिॼां थो। ये न चओ, ये न चओ, ख़ताऊं बि इंसाननि खां ई थींदियूं आहिनि। कहिड़ो वण आहे जेके वाव न लोॾियो हुजे। तूं भली हुनखे ॿाहिरि कढी लाॾ कोॾ कर, हंध में विहारे खंडु ऐं खीर खाराए, पर जेका मुंहिंजे अंदर में बाहि भरी रही आहे उहा ॾींहुं क़यामत ताईं कान ठरंदी सुखा।
ऐसे छो हाकिम अली? जी केर? मोहम्मद उमर पियो ॻाल्हायां। साईं साईं पेरनि ते बाबा। बाबा तव्हां अॼु सुबुह जो थर मां को चोर ॿधी आया आहियो। बरोबर साईं, जेकॾहिं तव्हीं हुकुम कयो त हींअर ई वञण ॾियोसि। अड़े न हाकिम अली न, मूंखे सिर्फ़ इहो मालूम करणो हो त को हुन जो धणी साईं थियो या न, या अञा निधड़ को बंदि आहे। पिणस आयो हुउसि मिलण, ऐं भागिन जो चवणु आहे त साले नाले को माण्हू चोरीअ में शामिल हो, पर उहो असांखे हथ कोन आयो। साले मूं वटि हथी को आहे, अचो ऐं वठी वञोसि। तव्हां छा पिया चओ बाबा साईं? आऊं तव्हां वटि पनाह लाइ आयो ऐं तव्हां? आऊं तोखे कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ पुलिस जे हवाले कयां पियो। ऐं पारत बि करे छॾींदुसि त तो ते हथ हल्को रख। मोहम्मद सालिह, हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मता ये समझो अथई त आऊं को तोखे छॾाइण आयो आहियां। पुलिस खे ॾियण लाइ पैसा कोन आहिनि। चङाई नहीं में आहे त पराया अघ वापसि करियो। वधीक उन्याणी मेड़ करे अॼु अलाने खां वञी ॾोह बख़्श कराईंदुसि, पोइ मनो हू पंहिंजी फरियाद वापसि वठनि। पापा मुझे कूड़ो इल्जाम लगो आहे। एतबार कर अब्बा। कीअं एतबार करियां पुट? चोरी त हुननि जी थी आहे। ऐं पेर बि तो ऐं साले जा आहिनि। पेर बराबर असां जा हूंदा अब्बा, पर असीं बेॾो ई आहियूं अब्बा। पोइ ॿी कहिड़ी नियत सां अवी रात जी ऊंधाई में धारी ॻोठ में विया हो? या अल्लाह, तो मूंखे ही कहिड़े इम्तिहान में विधो आहे। मारी जो नालो भी नथो खणी सघां ऐं बचण जी का बि वाट भी कोन्हे। हा पुट, माठ छो अची वई थी? बेगुनाही जो तो कहिड़ो सबूत आहे? आऊं तोखे ॿुधायां थो सच छा आहे।